7 सितंबर 1935 ईस्वी में जॾहिं बम्बई जे गवर्नर सिंध जे इल्मी अदबी ऐं सकाफ़ती शहर हैदराबाद में सिंध डिविजनल कोऑपरेटिव इंस्टीट्यूट जो इफ़्तिताह कयो हूंदो तॾहिं खेसि कहिड़ी ख़बर हूंदी त हू जंहिं इमारत में कोऑपरेटिव इंस्टीट्यूट जो इफ़्तिताह करे रहियो आहे सो इदारो पाकिस्तान जे क़याम खां पोइ न रुगो बंदि थी वेंदो पर इहा इमारत जंहिंजो शान ऐं शौक़त खे सख़्तु मुतासिर करे रहियो आहे सा इमारत 77 सालनि खां पोइ नीलामी जे वरब चढ़ी वेंदी। जी हा, वक़्तु वॾो फेरो खाधो आहे। हैदराबाद जेको इन्हनि इमारतनि जी ख़ूबसूरती सबबु पियो बहकंदो ऐं टहिकंदो हो सो शहर हाणे इन ख़ूबसूरतीअ खां महरूम थींदो पियो वञे ऐं इन्हनि भलोड़ इमारतनि जी जाइ ते वॾा वॾा प्लाज़ा ॼण त माण्हूअ जो मुंहुं चेड़ाईंदे नज़र अचनि था। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे साम्हूं सैयद मीरा मोहम्मद शाह रोड ते क़ाइम ही इमारत सिंध में इमदाद बाहिमी जे इदारे जो बुनियाद विझंदड़ ख़ान साहब अज़ीम ख़ान जे नाले सां मनसूब थियल आहे। ख़ान साहब अज़ीम ख़ान सिंध कोऑपरेटिव सोसाइटी जो पहिरियों असिस्टेंट रजिस्ट्रार हो जंहिं 1918 ईस्वीअ में उहिदे जी चार्ज संभाली ऐं पोइ हू इन्हनि सोसाइटियुनि जो डिप्टी रजिस्ट्रार बि मुक़ररु थियो। पाकिस्तान जे क़याम खां पोइ ख़ान साहब अज़ीम ख़ान बिल्डिंग ते सिंध प्रोविंशियल कोऑपरेटिव बैंक जो नालो बि दर्ज कयो वियो ऐं उन नाले जे आधार ते हाणे कोऑपरेटिव सोसाइटी जो रजिस्ट्रार हिन इमारत ते मालिकी जी दावा बि करे थो। हीअ इमारत हिकु अख़बारी इश्तिहार ज़रिए नीलाम लाइ पधरी थी आहे जंहिं अमल ख़िलाफ़ KTN न्यूज़ जॾहिं ख़बरूं शुरू कयूं तॾहिं कोऑपरेटिव सोसाइटियुनि जो रजिस्ट्रार बि इहो चवण ते मजबूर थियो त फ़िलहाल हिन इमारत खे नीलाम न पियो कयो। भला हिन जो ऑक्शन कॾहिं रखियलु हो, हाणे हिन जी छा पोज़ीशन आहे? न 27 तारीख़ को बि ऑक्शन न हो, अॼु तारीख़ ते को बि ऑक्शन न रखियल हो बैंक जो। इहो 9 तारीख़ ते रखियल हो जंहिंमें का बि पार्टी इंट्रस्टेड कोन हुई, तंहिं करे को बि ऑक्शन न थियो आहे। टेंडर जो उसूल छा आहे? जेकॾहिं उन तारीख़ ते ऑक्शन नथो थिए त पोइ उनजो रोटेशन छा? असां दोबारा अख़बार में ॾींदासीं इहो दोबारा असां अख़बार में ॾींदासीं त हिननि जे 10 करोड़ रुपया बिड रखियल आई, उन्हनि ते को पार्टी न आई, हाणे वरी नए सिर सां असां उनजी डिमांड रखंदासीं। आमतौर छा थींदो आहे टेंडर जो प्रोसीजर त इहो ई आहे, ओपन आहे, केर बि पार्टी इंट्रस्टेड हुजे उहा इंट्रस्ट वठे। केॾी महिल बि हली अचे उन वक़्तु जेका डेट आहे, उन डेट गुज़री वञण खां पोइ फिक्स नई डेट अनाउंस कंदासीं। ख़ान बहादुर अज़ीम ख़ान केरु हो? पंहिंजो तारुफ़ साईं GM सैयद पंहिंजी किताब जनब गुज़ारियम जिनसी में ॾिनो आहे। साईं GM सैयद लिखे थो त ख़ान बहादुर अज़ीम ख़ान जो वालिद इनायत अली ख़ान दुरानी पठाननि मां हो ऐं नौकरी ख़ातिर हुन अची सिंध में सकूनत अख़्तियार कई। हू लिखे थो त ख़ान बहादुर अज़ीम ख़ान हैदराबाद भरिसां हूसरीअ जे ॻोठ में ॼाओ हो ऐं सुठे कमकार जे करे खेसि सरकार इब्तिदाई तौरु ख़ान साहब ऐं पोइ ख़ान बहादुर जो लक़ब ॾिनो। साईं GM सैयद इहो बि लिखे थो त सिंध जे अक्सर मुसीबतनि जा कारण पीर, ज़मींदार, जागीरदार ऐं कामोरे क्लास जा माण्हू रहिया आहिनि जो पीरनि मां अक्सर बदअख़लाक़, ख़ुदि मतिलब ग़रीबनि जो रत चूसण वारियूं ॼरूं थी कमु कनि था। ज़मींदार तबिको ज़्यादातर बुज़दिल, ख़ुदि मतिलब, ज़ालिम ऐं हर हाकिम जो मोचड़े कुट ग़ुलाम थी रहियो आहे। सिंधी कामोरे जी त ॻाल्हि ई न कजे जो अक्सर रुश्वती, ताक़त जा सलामी, ख़ुदि गर्ज़, मुल्क ऐं अवाम जा दुश्मन ऐं वॾा तोते चशम थी रहिया आहिनि। एतिरे क़दुरु जो सिंधीअ में ही आम चवणी थी वई आहे त कामोरो न दोस्त, ओझरी न गोश्त। पर उन सहरा में कई नायाब ऐं कदावर दरख़्त बि थिया जिन न सिर्फ़ु मुल्क ऐं माण्हुनि लाइ आसाश जो कमु ॾिनो पर रुश्वत खां परे मोहब्बती, अदीब, साहिब अख़लाक ऐं मुहज़ब थी गुज़रिया आहिनि। साईं GM सैयद मूजिबि ख़ान बहादुर अज़ीम ख़ान जो दर्जो अहिड़नि ई कामोरनि में लेखिजे थो। हू रुश्वत खां परे अवाम जो ख़ादिम, कोऑपरेटिव तहरीक जो मशीनरी, मुल्क जो ख़ैरख़्वाह, मुदब्बर, दोस्तीअ जो सचो, महल सिर कमु ईंदड़ ऐं मुल्क जे अक्सर भले जे कमनि में पियो मदद कंदो। सिंध में इमदाद बाहिमी ॼण हिकु तहरीक जे रूप में फ़क़ति महकमे रस्मी तरह हिकिड़े खाते जी रूप में न पर हिकिड़े मिशन जी रूप में, हिकु तहरीक जी रूप में, हिकिड़ी जागृता जी लहर जी रूप में इमदाद बाहिमी जंहिंखे अंग्रेज़ी में कोऑपरेटिव सोसाइटीज़ पाण चऊं था
उन जो सही माना में जो महरिक हो वो ख़ान बहादुर अज़ीम ख़ान हो। हाँ मुझे याद ना है घणो ज़मानो गुजरिया, मुमकिन आहे त उन महकमे में वो सॼी सिंध जो सूबाई सरबराह या सरवाण या चीफ या डायरेक्टर ईअं बि हो, पर बहरहाल हुन माण्हुनि जी जेके ख़िदमतूं आहिनि इन शोबे में इहे इंतिहाई ग़ैर मामूली आहिनि, जंहिंजी साबिती इहा आहे त ख़ुदि हैदराबाद में कोऑपरेटिव सोसाइटी जो जेको दफ़्तरु आहे, जंहिंमें अॻिते हली त पोइ 63-64 वारे ज़माने में असां त बैंक ॾिठी, उन वक़्त में अॻाटे ज़माने में 1928 या 1930 जॾहिं इहा बिल्डिंग ठही हुई, 1934, त मुंहिंजो बि अंदाज़ो आहे तव्हांजो वात गुलाब, तव्हां बिल्कुलु सही फरमायो त उन ज़माने में मुमकिन आहे त इहा ऑफिस हुजे, पोइ अॻिते हली उनमें इमदाद बहमे जी बैंक जो हुन रूप तो हुजे या में बि शुरू खां ई इहा बैंक हुजे। बहरहाल त उन हैदराबाद में जेका रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे साम्हूं जेका तारीख़ी इमारत आहे, त इन इमारत जो जेका बेसिन था, हिकिड़े पासे ॾियालदास क्लब हैदराबाद जो मशहूरु ॾियालदास क्लब तारीख़ी इमारत आहे बरतानिया जे दौर जी, ऐं थोरो अॻिते मेठाराम हॉस्टल आहे, ऐं अॻिते हली बेसिन हॉल आहे। त इन टिनी शयुनि जे दरमियान में जेका पथर जी क़दीम तर्ज़ तामीर जी नहायती हिकिड़ी पुरशको ऐं पुरविकार जेका इमारत, जेका हिन वक़्तु मां सम्झां थो त नहायती कसम पुरसी जे करे ऐं ज़ुबान हाली बेतवजी जे करे ज़ुबान हाली जो शिकार आहे, इन बिल्डिंग जो बि उन सिंध जी हस्ती ख़ान बहादुर मोहम्मद अज़ीम ख़ान जे ख़िदमतनि जे पेश नज़र बरतानिया जे दौर में हुन बिल्डिंग जो नालो ई रखी वियो मोहम्मद अज़ीम ख़ान बिल्डिंग। ख़ान बहादुर अज़ीम ख़ान, जंहिंजो नालो सिंध जी तारीख़ जे आकाश ते रोशन सितारनि जीअं झरके थो, तंहिंजे नाले सां मनसूब हिकु इमारत खे बि कामोर की साज़िश बख़्श नथी करे। हिन इमारत खे 18 जून 2008 ईस्वीअ में सिंध कल्चर हेरिटेज एक्ट 1994 ईस्वीअ तहत कल्चर, टूरिज़म एंड सोशल वेलफेयर डिपार्टमेंट सकाफ़ती वरसो करार ॾिनो हो, जंहिं नोटिफिकेशन जूं कापियूं मजमूई तौरु 9 इदारनि खे मोकिलियूं वियूं हुयूं, पर सिंध कोऑपरेटिव सोसाइटी जे रजिस्ट्रार अहिड़े कंहिं बि नोटिफिकेशन जारी थियण खां ई इनकार करे छॾियो। KTN न्यूज़ जी टीम जॾहिं खेसि उन नोटिफिकेशन जी कापी फ़राहम कई, तॾहिं मस वञी खेसि इहो एतबार आयो त हीअ इमारत जंहिंखे हू नीलाम करण वारा आहिनि, सा इमारत सकाफ़ती वरसो करार ॾिनल आहे। सिंध ऐं कैबिनेट इहो फ़ैसिलो कयो त इहा लिक्विडेशन में अचणु खपे। लिक्विडेशन में अचण खां पोइ नोटिफाई थियो आहे। नोटिफाई थियण खां पोइ असां उन्हनि खे अख़बार में ॾियारियो आहे त जेके बि हिन ते लाइबिलिटीज़ आहे उहा असां खां अची वठी वञनि। उन जे करे असां अख़बार में ऑक्शन ॾिनोसीं। अॼु असांखे ख़बर तव्हांजे ख़बर पई आहे त इहा जेका आहे सा क़ौमी वरसे जी नोटिफिकेशन 2008 में आहे, उहा असां हींअर ॾिठो आहे, तंहिं करे असां फेडरल लेवल ते ॻाल्हायूं था त हीअ असां ऑक्शन नथा करे सघूं, ऐं तंहिं करे हिन खे पेंडिंग कयो वञे। तव्हांखे हेसि ताईं तव्हांजे इदारे खे ख़बर ई न हुई 2008 खां ई डिक्लेयर थियल आहे, नोटिफिकेशन जारी थियल आहे? नोटिफिकेशन जी कापी असांजे साम्हूं अॼु आई आहे, न असांखे का इंफॉर्मेशन हुई। असांजे बाक़ाइदे डॉन अख़बार, न्यूज़, जंग ऐं ॿियनि अख़बारनि में असां ऑलरेडी ॾेई चुका आहियूं त कंहिंखे बि को एतिराज़ु हुजे त उहो असांखे ॿुधाए, पर अॼु ताईं असांखे कापी न मिली आहे। हीअ तव्हांजे साम्हूं असांखे हाणे मिली आहे। सिंध प्रोविंशियल कोऑपरेटिव बैंक जेका ख़ान बहादुर अज़ीम ख़ान बिल्डिंग में क़ाइमु आहे, तंहिंजे ॾेवाले थियण जी बि अजब कहाणी आहे। हीअ उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं हिकु आमिर जनरल ज़ियाउल हक़ पाकिस्तान जे इक़्तिदार ते क़ाबिज़ थियो हो, तॾहिं हुन ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फांसी ॾियण लाइ सिंध में माहौल जोड़णु शुरू कयो हो, ऐं हिकु तजवीज़ तहत मुख़्तलिफ़ सोसाइटियूं क़ाइमु कराए मुख़्तलिफ़ ज़मींदारनि में पैसा तक़सीम कया त जीअं उहे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी फांसी ते को रद्द अमल ज़ाहिर न कनि। ज़मींदारनि में विरहायल उहे कर्ज़ करोड़े रुपयनि जा हुआ जेके वापसि थी न सघिया, ऐं नेठ सिंध जी शानदार बैंक ॾेवाले जो शिकार थी वई, ऐं अॼु उन बैंक जी इहा हालत आहे जो बैंक में माण्हुनि बदिरां उते रुॻो कूआ डोड़ंदे नज़र अचनि था। आउं कोऑपरेटिव डिपार्टमेंट जे रजिस्टर्ड कोऑपरेटिव सिंध प्रोविंशियल कोऑपरेटिव बैंक में 1986 में आयुसि, सर्विस जॉइन कई मूं। जॾहिं आयासीं ॾिठोसीं त तक़रीबन 40,000 सोसाइटियुनि जे क़रीब असांखे एग्रीकल्चर डेवलपमेंट जे लाइ कोऑपरेटिव सोसाइटियूं सिंध में रियलाइज़ आहिनि, जेकी सिंध कोऑपरेटिव डिपार्टमेंट जेका अंडर आहे सिंध गवर्नमेंट जे उन रजिस्टर कयूं। बैंक में जॾहिं आयासीं त असां ॾिठोसीं त जेको 77, 78, 79 में लोन हली चुको हो, छो त मां 86 में आयुसि त उन टाइम में लोनिंग कान हुई, जेको लोन हली चुको हो उहो कोऑपरेटिव सोसाइटियुनि मां 30% कोऑपरेटिव सोसाइटीज़ त अवेल कयो ऐं जिन माण्हुनि ताईं पहुतो, बाक़ी 70%
कोऑपरेटिव सोसाइटी नालनि ते सिंध जे उन्हनि माण्हुनि खे राज़ी कयो वियो छो त भुट्टे साहब खे हैंग करणो हो ऐं सिंध जे वॾेरे खे राज़ी करणो हो। सिंध कोऑपरेटिव बैंक सां सिंध कोऑपरेटिव सोसाइटियुनि जो बि सिधो तालुक़ बि रहियो आहे जो इहो ई इदारो इन्हनि सोसाइटियुनि खे रजिस्टर करण जो मजाज़ आहे जॾहिं त उन रजिस्ट्री खां पोइ उहे सोसाइटियूं उन बैंक मां कर्ज़ खणंदियूं रहियूं आहिनि। बुनियादी तौर कोऑपरेटिव सोसाइटियुनि जो रजिस्ट्रार ई कर्ज़ जी वापसी जो ज़िम्मेवार बि आहे, पर जंहिं रजिस्ट्रार खे इहो पतो ई न हुजे त वटसि केतिरियूं सोसाइटियूं रजिस्टर थियल आहिनि ऐं उन्हनि सोसाइटियुनि वटि केतिरी रक़म बक़ाया आहे, सो रजिस्ट्रार भला कर्ज़ जी वापसी लाइ कहिड़ा क़दम खणी सघे थो, तंहिंजो इल्मु त हर माण्हू खे पाण बि हुजणु घुरिजे। तव्हांजूं सोसाइटीज़ आहिनि ऐं तव्हां लोन ॾियो था ऐं लोन रिकवर छो नथो थिए जॾहिं त अथॉरिटी तव्हां वटि आहे? लास्ट 2 सालनि खां वठी जेको फ्लड आयो ऐं तंहिंखां पोइ बारिशूं हुयूं, एमरजेंसी डिक्लेयर थी वई, असांजी रिकवरी न थी सघी ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध इहो रिकवरी पोस्टपोन कई हुई, तंहिं करे असां हुनजी रिकवरी न करे सघे। 2 सालनि जी कहाणी त आहे कोन राजेश साहिबु, हीअ त हिकिड़ो सालनि जी पूरी कहाणी आहे। 76-77 में भुट्टे साहिब जी फांसी खां पोइ तमामु वॾे पैमाने ते पैसा विरहाया विया, उहे पैसा रिकवर छो नथा थियनि? न, कोशिशि आहे, असांजा DOC हर डिस्ट्रिक्ट में आहिनि, उन्हनि वटि लिस्टूं मौजूदु आहिनि, पासबुक उन्हनि जा गिरवी थियल आहिनि, पर लास्ट ईयर जेके 2 सालनि में इहे मुश्किलात आयूं उनजे करे असां रिकवरी न कराए सघिया आहियूं। घणियूं सोसाइटीज़ तव्हां वटि रजिस्टर आहिनि? हिते असां वटि एग्रीकल्चर सोसाइटियूं आहिनि, हाउसिंग सोसाइटियूं आहिनि ऐं त ख़ासि करे एग्रीकल्चर सोसाइटीज़ ते लोन आहे। घणो लोन आहे? घणियूं सोसाइटीज़ आहे? तक़रीबन सभिनी डिस्ट्रिक्ट में आहे। केतिरियूं सोसाइटीज़ मां पुछां थो त टोटली केतिरियूं आहिनि? तव्हां इहो चेक करिणो पवंदो, रिकॉर्ड ॾिसी तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हां रजिस्ट्रार आहियो, तव्हांखे एतिरो त अंदाज़ो हुजणु घुरिजे त केतिरियूं सोसाइटीज़ आहिनि, उन ते कर्ज़ु केतिरो आहे, त फिगर्स ते माण्हू खे यादि हुजणु घुरिजे। तव्हांखे ख़बर ई कोन्हे त पोइ तव्हां रिकवरी कीअं कंदो? एग्ज़ैक्ट ख़बर मूंखे न आहे, छो जो मुंहिंजी रिसेंटली पोस्टेड आहे हिते, थियल 2 महीना थिया आहिनि मूंखे, तंहिं करे मूंखे ख़बर न आहे। ही बैंक ते ख़ुदि तव्हांजा मुलाज़िम जेके आहिनि उन्हनि बि कब्ज़ो कयो ऐं उनजा जेके ख़ूबसूरत पिलर हुया उहे बि ड्राए छॾिया, इहो कंहिंजे खाते में वेंदो? उहो चेक कंदासीं, चेक करे तव्हांखे ॿुधाईंदासीं त असां अञा चेक न कयो आहे।